हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो जीअं त तव्हां ख़बर आहे त सिंध ॿरे थी पई सिंध मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿरे थी पई हर जॻह ते बाहि लॻी पई आहे हर जॻह ते तव्हां अॼु लाड़काणे में ॾिठो हूंदो त हिकिड़ी 8 सालनि जी नियाणीअ सां ऐं फुल पोटनि जी नियाणी आहे उन सां कंहिं ज़्यादती कई आहे वरी उहो जेको आहे उनखे पनाह उन ख़ान फुल पोटे ॾिनी आहे तव्हां किथे किथे पहुचंदव किथे 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 अगवा आहे किथे जेको आहे सो ज़ुल्म ज़बरदस्ती आहे ॾाढा किथे कंहिंजा जेको आहे सो मथा फाड़िया था वञनि कंहिंखे मज़दूरी नथी ॾिनी वञे किथे जेको आहे मां वियुमि हाणे सिंध में त उतड़े जेको आहे सो हिकिड़े हमरा ॿुधायो त चईं असांजे हमरा गंबट में बुह जो जेको आहे सो कारोबार कयो पर उन कारोबार में जेको आहे सो ओधर ते खणी हिकिड़ा शाह आहिनि मां नालो नथो खणनि थी सघे थो ॿुधनि शाह आहिनि वॾा ज़मींदार आहिनि 5 लखनि जो बुह हुन खां खणी विया ऐं उहो वीचारो जेको आहे सो परेशान आहे ऐं उन्हनि खां वठी नथो सघे छो जो सिंध सॾके पई सिंध जरके नथी सिंध जेको आहे रोई रही आहे अलाए छा थी वियो आहे एॾे पीरनि जे हवेलियुनि ॾिसो असांजे पासे ॾे ॾिसो जिते किथे जेको आहे सो बाहि ॿरी पई आहे ऐं सियासतदान जेका पंहिंजा घर भरे विया उन्हनि पंहिंजा जेके आहिनि से ग़रीब आवाम जो रतु पी करे ऐं अरबें रुपया ठाहे हलिया विया हाणे उन्हनि जी कढ नेब पई आहे पर छा कंदी कहिड़ो कॾहिं रिकवरी थी आहे छा कुझु बि न मुल्क वियो मुल्क बदहाल थी वियो मुल्क मां पैसा विया मुल्क मां हर शइ वई मुल्क मां जेको आहे सो ग़रीबी अची वई मुल्क में ग़रीब माण्हू इलाही पैदा थी विया 90% गुरबत जी लकीर खां हेठि था रहनि पर इन जे हूंदे बि असांजा माण्हू वोट पीपुल्स पार्टी खे ॾींदा आहिनि उहो इन जे करे उहे चवंदा आहिनि पोइ बि सिंधी त आहिनि अड़े सिंधी आहिनि त तव्हां सां ज़ुल्म केरु थो करे कुमार या पंजाबी त कोन थो अचे करे न अड़े इहे ई त जेको आहे इन्हनि खे वोट ॾेई करे तव्हां मथे ते था चाढ़ियो ऐं इहे तव्हांजा वाली था थी वञनि ऐं उहे जेके आहिनि से अची इन्हनि खे अल बे जी का ख़बर न आहे न पढ़ियल आहिनि न जेको आहे कयल आहिनि उहे तव्हांजा वाठा ऐं सरदार ऐं उहे MN MP था थी वञनि ऐं हींअर तव्हां करप्शन जी कहाणियूं ॿुधंदा हूंदव त मुकेश कुमार चावला 60 अरब छाज़िया मरी 96 अरब ऐं मक्सी फूड इंस्पेक्टर 8 अरब उहे गुदामनि मां अन्न गायब लॻा पिया आहिनि पाणी कोन्हे को माण्हू सरदारनि वटि पाणी आहे पीरनि वटि पाणी आहे पीरनि जूं वॾेरनि जूं सरदारनि जूं बोतारनि जूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं पर ग़रीबनि जूं उन्हनि वटि ॾहका ॾुकर आहे उन्हनि वटि मानी खाइण जे लाइ कोन्हे का तव्हां सोचो इन्हनि खे सिंधी सम्झी वोट न ॾियो इलेक्शन में ॿिया बि त बीहंदा आहिनि न उहे बि त सिंधी हूंदा आहिनि न तव्हां उन्हनि खे छो नथा ॾियो तव्हां हाणे इन्हनि सभिनी जा प्रकार ॾिसो त इहे छा छा था कनि केतिरा जेको आहे डॉलर केतिरा जेको आहे सो रुपया केतिरा जेके अन्न केतिरा जेके आहिनि से कणिक जा ॿोरा इहे खपाए चुका आहिनि सॼी सिंध कश्मीर खां कराची ताईं लिखी विकिणी छॾी अथऊं इन्हनि खे जे अॻिते ॾिनव त पोइ तव्हां सां उहो हाल थींदो जंहिं रेड इंडियन सां मुंहिंजा इलाही दोस्त आहिनि
जेके लंडन में बि वेठा आहिनि के अमेरिका में वेठा आहिनि कावड़ बि आहिनि त तूं छो थो ॻाल्हाए इन्हनि खे छो थो ॻाल्हाए इहे पंहिंजा त आहिनि न भाउ मां चई शाबसि अथव पंहिंजो जेकॾहिं पोइ तव्हांजो पाड़े वारो तव्हां सां अचे उचाए पोइ तव्हां चओ न न न इहो पंहिंजो आहे हिनखे छॾे ॾे जीअं वणेसि तीअं करे त असां कंहिं कंहिं शइ जा खे रोऊं सिंध जा रोड ॾिसूं सिंध जा स्कूल ॾिसूं सिंध जी पुलिस ॾिसूं सिंध जा मास्तर ॾिसूं सिंध जा वापारी ॾिसूं सिंध जा जेके आहिनि से यूनिवर्सिटियूं कॉलेज ॾिसूं सिंध जा स्कूल ॾिसूं जिते जेको आहे सो वरी तव्हां ॾिठो हूंदो गुलशन हदीद में जेको GIP GID जेको आहे एजुकेशन सिस्टम आहे मेमण साहिबु उन छा कयो आहे उन कहिड़ा रंग लाथा आहिनि छा थी रहियो आहे मूंखे सम्झ में असांखे नथो अचे इंसान था रहनि अलाए हैवान था रहनि उमेद त अॻिते जॾहिं वोट जो वारो अचे त सोचे सम्झी वोट ॾियो प्लीज़ प्लीज़ महिरबानी कयो इन खां पर तव्हांजो वोट जेको आहे सो ॾियण जा न ॾियण सां को फ़र्क़ु त नथो पए तव्हांजे वोट ॾियण ज़ाहिर आहे मां त इलाहिनि खां पुछियो वीचारा नथा ॾियनि पर उहो तव्हांजो वोट कास्ट थी थो वञे उहो को मसइलो बि न आहे छो जो इंसाफ़ वारो माहौल आहे हिते जेको आहे कंहिंजो वोट ज़ाया थियणु नथा ॾियनि ऐं वोट जेको आहे सो जमहूरियत लाइ कमु अचे थो उमेद त मैसेज पहुची वियो हूंदो सदाईं गॾु